अस्सलाम वालेकुम। जे लतीफ़ जी ॿोली सुर कामोड। हिन सुर में सिंध जे हाकारी हाकिम जाम तमाची ऐं नूरी निमाणीअ जो ज़िक्र कयो आहे। उन सां गॾोगॾु कींजर ढंढ ते रहण वारनि मुआण जी ज़िंदगीअ जो पूर्ण अहवाल मिले थो। शाह साहिब फरमाए थो, तूं समूं आऊं गंदरी, तूं समूं आऊं गंदरी, मुंह में ऐबन जूअ पसी राणियन रूअ, मता मांगण मटिएं। तूं समूं आऊं गंदरी, मुंह में ऐबन अपार पसी नए लगाड़, मता मांगण मटिएं। तूं समूं आऊं गंदरी, मुंह में ऐबन कोड़ पसी खिखिय खोड़, मता मांगण मटिएं। तूं समूं आऊं गंदरी, मुंह में ऐबन वीर पसी मैकी धीर, मता मांगण मटिएं। तूं समूं आऊं गंदरी, मुंह में ऐबन लख, हिन मुंहिंजे हाल जी तोखे सभु परख, कारण रब लख, मता मांगण मटिएं। तूं तमाची तरधणी, तूं तमाची तरधणी, आऊं मुहाणी में, मूंखे दुआग मॾे, आऊं नाले जा सुइस तुंहिंजे। तूं तमाची तरधणी, आऊं गंदरी गरीब, तूं सां ॼाम करीब, ॾन छॾाए ॾेज मूं। गंद जिंजे गोॾ में पाबोड़ा पोशाक, गंद जिंजे गोॾ में पाबोड़ा पोशाक, उन्हनि जियो ताक राजा रीझी आयो। गंद जिंजे गोॾ में पाबोड़ा पैनाम, उन्हनि खे नाम मञर मुरोई थियो। गंद जिंजे गोॾ में मथनि ते मूड़ियूं अचनि संभूड़ियूं, समय जे सलाम ते। जे लतीफ़।